यार तो चवे जी अचा पे वाट वठियो कूड़ पे कुटजे हाँ मां कुंवारी धी पई पहिणजे वाह सही वाह। अन्न न को पानी उते भत पियो रजे अन्न न को पानी उते भत पियो रजे भत पियो रजे वाह सही वाह। इहो सही मां का कोन थी चवे बच्चे साईं मां का भी नथी चवे नथी चवे वराए दे सही। अचा पे वाट वठियो कूड़ पे कुटजे वाह वाह। मां कुंवारी धी पई पहिणजे मां कुंवारी धी पई पणजे अन्न न को पानी उते भत पियो रजे अन्न न को पानी उते भत पियो रजे भत पियो रजे इहो सही। छार कोन थी चवे बच्चे साईं दूहो नथी चवे बच्चे सही। लोहर नथो चवे बच्चे साईं बच्चे चिभड़ नथो चवे बच्चे वाह सही वाह। वल नथी चवे बच्चे वल वेड़ी नथी चवे बच्चे साईं वाह सही वाह। वल वेड़ी भी नथी चवे जंट नथो चवे बच्चे साईं बच्चे सही। कपगीर नथो चवे नथो चवे काठो भी नथो चवे बच्चे चरी नथो चवे चरी जमीन जी बच्चे साईं अञा बचे बच्चे वाह सही वाह वाह जी शुक्रिया बे उस्ताद। वराए सही असां थोड़ो तुम्हारी गुजरात तमाम दुखी है थोड़ी असां के कंफ्यूज पई करे। अचा पे वाट वठियो कूड़ पे कुटजे कूड़ पियो कुटजे हाँ। मां कुंवारी धी पई पहिणजे मां कुंवारी धी पई पणजे वाह सही वाह। अन्न न को पानी उते भत पियो रजे अन्न न को पानी उते भत पियो रजे वाह सही वाह। कोई खाब नथी चए खाब बच्चे साईं बच्चे जा इहो सही सच नथो चए जा लीको नथो चए बच्चे सही। नाग जी मिसाल वञे तो वरी लीको पियो कुटजे बच्चे साईं बच्चे सही। लुंडी नथी चवे बच्चे वाह सही बाबा लगे तो गुजरात चढ़ी वई वेंदी वेंदी हाँ वेंदी वेंदी ना वेंदी। बोला हाणे गुजरात के सुगड़ बाबा तव्हांखे सलाम कयो तो गुजरात बाबा सिधी कयो ख़बर पए छा आहे। अरे नंढड़ियूं नींदियूं रांदि न कंदियूं आहिनि गुॾियूं ठाहे गुडियूं ठाहे हाओ कपिड़े जूं गुॾियूं ठाहींदियूं आहिनि के गुॾा ठाहींदियूं आहिनि हाँ साईं गुडी गुडा हाओ हाओ उहे ठाहे पोइ वरी ठाहिण वारी माउ थी वई मां थी ठाहिण वारी मां थी वई हा न गुॾी बि गुॾे कपिड़ो ठाहियूं कपिड़े गुॾी बि कपिड़े ठाहियूं हाओ पोइ हुननि खे पाण परणायूं पाण में परणायो मन इहो गुडी गुडे वारो किस्सो आहे जेको बचपन में नंढड़ा ॿार इहो रांदि खेॾींदा वाके ऐं मिटी जा कुनड़ा ठाहे मिट्टी जा कुनड़ा हाओ उते वरी भत पिया रखनि मिटी विझो पिया घुमाइनि न को हाँ पाणी सही न को ध्यानु न को हाँ पाणी ठूला जेके मिट्टी जा ठाहींदा त बाबा हाणे हिन में ॿार अक्सर करे रांदि कंदा आहिनि। वाह साईं वाह 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 साईं। वॾो मिसाल आहे हिकिड़ो अॼु जे दौर जे लाइ वॾो मिसाल आहे। तमामु भली सुखड़ी ॾिनी चाचे। जिन प्यारा दोस्तो वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन मुंहिंजे चैनल हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो। जेको बि चाचे खे अॼु खे सुञाणे थो ऐं जानी खे सुञाणे थो बाबा हेॾा बि कमेंट में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो। ओके सिलसिलामत साथ सलामत।